वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त इमरान ख़ान गिरफ़्तारीअ खां एतिरो ॾिॼी छो रहियो आहे। इमरान एतिरो ॾिनल आहे जो आचर ॾींहुं बि ज़मानत लाइ अदालत वञी पहुतो आहे। हुन चयो त इमरान ख़ान सियासत बचाइण लाइ मुल्की मुफ़ाद सां खेॾियो। इमरान ख़ान इस्पताल लाइ गॾु कयल पैसा सियासत लाइ इस्तेमालु कया। संदसि चवणु हुयो त इमरान ख़ान अवाम जी पैसे ते धाड़ो हयो। पानामा केस जो फ़ैसिलो शहीद भुट्टो जी फाहीअ वांगुरु तकरारी आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कंदा हलूं। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त इमरान ख़ान गिरफ़्तारीअ खां एतिरो ॾिॼे छो रहियो आहे। इमरान ख़ान एतिरो ॾिनल आहे जो आचर ॾींहुं बि ज़मानत लाइ अदालत वञी पहुतो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ख़बर ॾियूं पिया। हुन चयो त इमरान ख़ान सियासत बचाइण लाइ मुल्की मुफ़ाद सां खेॾियो आहे। इमरान ख़ान इस्पताल लाइ गॾु कयल पैसा सियासत लाइ इस्तेमालु कया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी अॼु अदालत में आचर ॾियारे वञण ते मुख़्तलिफ़ सियासी अॻुवाननि पंहिंजा मौक़िफ़ ॾिना आहिनि। अव्हांखे ॿुधायूं था अहसन इक़बाल जो चवणु आहे त इमरान ख़ान एतिरो ॾिनल आहे जो आचर ॾियारे वञी अदालत पहुतो आहे।